खरकणा लाहे सुख न सता कॾहिं, खरकणा लाहे सुख न सुता कॾहिं, ओसीअड़ो आहे खाहुड़नि खे पंध जो। सुभान अल्लाह। कचहरियूं गौसिया मुनज़म कंदा आहियूं, कंदासीं पिया। कचहरियूं गौसिया मुनक़द कंदा आहियूं, कंदासीं पिया। पिरीअ जो रोट ही हरदम कंदा आहियूं, कंदासीं पिया। ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां ही मिलाइनि था ख़ुदा वारा, ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां ही मिलाइनि था ख़ुदा वारा। उन्हनि सां प्यार हर मौसम कंदा आहियूं, कंदासीं पिया। बेशक जीअं त अल्हम्दुलिल्लाह अॼु ॻोठ चाचे बहवल इंडड़ में गौसिया कचहरी मुनक़द कई वई आहे ऐं उन कचहरी जी सदारत सैयद सादात सैयद मुख्तार अहमद शाह साहिब जन फरमाए रहिया आहिनि। ऐं हिन महफ़िल जा ख़ासि महिमान ख़सूसी नात ख़ान वादी मेरान जा मायानाज़ नात ख़ान फ़ुखरे आले सुन्नत मोहतरम जनाब इल्हाज हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ सोरवर्दी साहब, उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जो ई अलबेलो शागिर्द मोहतरम जनाब ख़ैरदीन फ़कीर इंडड़ सोरवर्दी साहब, ऐं हिन महफ़िल जी रौनक बणियल फ़न जी दुनिया में सॼी ज़िंदगी फ़न जी दुनिया खे अर्पींदड़ मोहतरम जनाब ग़ुलाम फ़रीद चंजण साहब ऐं ॿिया सभई बुज़ुर्ग मौजूदु आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सनाख़ानी जे सदके दुनिया में महबूब जे सनाख़वाननि खे किरोड़ा इज़्ज़ता मिलनि पियूं। ऐं अॼु बि क़दुरदान असांजे मोहसिन मोहतरम चाचे बहावलदीन इंडड़ साहब जन ही कचहरी मुनक़द कराई आहे ऐं सनाख़ाने मुस्तफ़ा ख़ुसूसन गौसल आलमीन जन जे पांधीअड़नि ऐं उन्हनि जे ज़ाकिरनि ऐं मोहतरम जनाब हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ ऐं उन्हनि जे साथियुनि खे तोहफ़ो कंढी जे पाराइण जे लाइ बंदोबस्तु कयो आहे। ऐं चाचे साईं जूं वॾियूं महिरबानियूं। ऐं हाणे गुज़ारिश कंदुमि मोहतरम जनाब चाचे बहवल खे त हू अची हिन महफ़िल जे सदर सैयद मुख्तार अहमद शाह सोरवर्दी जन खे हार जो तोहफ़ो पेश कनि। हज़रत वीर सखी वीर हे मदद वीर ऐं चाचे बावल खे गुज़ारिश कंदुमि त हू हिन महफ़िल जे एज़ाज़ी महिमान मोहतरम जनाब ग़ुलाम फ़रीद चंजण साहिब जन खे हार जो तोहफ़ो पेश कनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं चाचे बावल खे गुज़ारिश कंदुमि त हिन महफ़िल जे मोर सनाख़ाने मुस्तफ़ा इल्हाज ख़ान मोहम्मद चाचड़ सोरवर्दी जन खे हार जो तोहफ़ो पेश कनि। अल्हम्दुलिल्लाह असां बुनियादी तरह जमायत हिसाब सां गौसल आलमीन सां वास्तो आहे निस्बत आहे उन जा मुरीद आहियूं, लेकिन हर कामिल वलीअ जा ग़ुलाम आहियूं। उन खां अञा मथे जीअं आशिक़ रसूल ग़ुलाम नबी महेसर फरमायो आहे, जेसीं ताईं जान हूंदी जान में नात पढ़ंदासीं नबीअ जे शान में। रुगो हिन जहान में न, अॻिना बि अञा हाजी साहिबु फरमाए थो त घणा मिसरा आहिनि, लेकिन आख़िरी मिसरो हुन फरमाए थो त मुए खां पोइ ईंदा जॾहिं मुनकर नकीर, ॾे ख़बर चवंदा ग़ुलाम नबी फ़क़ीर। इनशा अल्लाह ईअं ई क़ब्रिस्तान में नात पढ़ंदासीं नबीअ जे
चाचे बावल खे गुज़ारिश कंदुमि त वादी मीरान जे मायानाद नात ख़ान मोहतरम जनाब ख़ैरदीन फ़क़ीर जन खे हार जो तोहफ़ो पेश कनि। ख़ैरदीन फ़क़ीर। अल्हम्दुलिल्लाह, ये उस्ताद ख़ान मोहम्मद जन जी मेहनत बि चइबी, गौसल आलमीन जन जो करम बि चइबो, ऐं तव्हां सजणनि जूं दुआऊं ऐं साथ बि चइबो। ऐं हाणे हार पारण जे लाइ उस्ताद ख़ान मोहम्मद जन जे शागिर्द मोहतरम जनाब करीम ख़ान इंडड़ साहिब जन खे हार पारण जे लाइ चाचे बावल खे गुज़ारिश कंदुमि। हाणे गौसल आलमीन जे परवाने ज़ाकिरी फ़क़ीर मोहतरम जनाब साहिब अली इंडड़ साहिब जन खे हार पारण जे लाइ गुज़ारिश कंदुमि चाचे बावल खे। साहिब इंडड़ साहिब जन खे हू जमाए जा नांगरी बि आहिनि, भांडारी बि आहिनि ऐं ज़ाकिरी बि आहिनि। मां पाण लाइ चवां सुभान अल्लाह। जीअं त अल्हम्दुलिल्लाह हर कामिल वलीअ जा पंहिंजे तरफ़ों जमायत में ख़लीफ़ा मुक़ररु थींदा आहिनि। उस्ताद अहिड़ी तरह असांजो ही ख़लीफ़ो साईं ज़ैन हुसैन बादशाह ख़लीफ़े नजमुद्दीन खे पग ॿधराई आहे जमायत जे ख़िलाफ़त जी, ऐं उहो अल्हम्दुलिल्लाह सुहिणे नमूने ख़लीफ़ो पंहिंजो कमु सर अंजाम ॾिए पियो। हिन जमायत खे वठी हले पियो, ज़ियारतूं दीदार कराए थो। उन एज़ाज़ में चाचो बावल ख़लीफ़े नजमुद्दीन खे ही हार पाराईंदो। महिरबानी। हज़रत पीर गौस बहोल हक़, सगी पीर गौस बहोल हक़, दम दम पीर गौस बहोल हक़। ऐं मां चाचे बावल खे गुज़ारिश कंदुमि त असांजो मोज़िक, असांजो मोहसिन, असांजो वॾो इन महफ़िल में मौजूदु आहे। ऐं मोहतरम जनाब चाचो मोहम्मद दरवेश सोरवर्दी साहिब उन्हनि खे हार जो तोहफ़ो पेश कयो। चाचो मोहम्मद अल्हम्दुलिल्लाह जन सॼी ज़िंदगी मियां साईं हाजी आला बख़्श जन जी ख़िलाफ़त ऐं ड्यूटीअ में गुज़ारी आहे। ऐं ही वॾा ख़ुशि नसीब आहिनि इन्हनि भला सोनारी दौर जे सुभान अल्लाह। हज़रत पीर ऐं हाणे महफ़िल जी शुरूआत कजे थी, शुरूआत थी चुकी आहे। ऐं मां सिंध जे मायानाद नात ख़ान मोहतरम जनाब उस्ताद ख़ान मोहम्मद खे गुज़ारिश कंदुमि त हू मुर्शिद साईं शाह मामून जन जे शान में मुनक़िबत पेश कनि। बिस्मिल्लाह जी चऊं।